नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली में ख़बर ॾींदा हलूं त जाम नवाज़ अली जे थाणे जे हद जमड़ाऊ कैनाल ते वेठल मल्हार बिरादरी जे घरनि में वली मोहम्मद चांडियो नामालूम पंहिंजे साथियुनि सां गॾिजी घर में घिड़ी हथियारनि जी ज़ोर ते 21 साला शादीशुदा औरत रहमत उर्फ़ कारी मल्हार खे अगवा करे वियो, जंहिं ते नारी जी माउ रहीमा मल्हार, गुल मोहम्मद मल्हार, अब्बास मल्हार ऐं ॿियनि जमड़ाऊ कैनाल ते धरणो हणी रोड ब्लॉक करे बाअसर ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। इन मौक़े ते नारी जे वारसनि चयो त वली मोहम्मद चांडियो जंहिं असांजो जीण जंजाल करे छॾियो। हिन वधीक चयो त वली मोहम्मद चांडियो जेको मुख़्तलिफ़ ज़ातियूं सॾाए असांखे तंग कंदो आहे। हिननि वधीक चयो त राति पंहिंजे साथियुनि सां गॾिजी घर में घिड़ी हथियारनि जी ज़ोर ते मुंहिंजी धीउ खे अगवा करे वियो। हिन वधीक चयो आहे त तर जे बाअसर ज़मींदार जो हारी ऐं वसीम चांडियो मुंशी आहे, लेकिन असांजी का बि ॻाल्हि नथो ॿुधे। मुंहिंजी धीउ अगवा करे वियो आहे। SHO जाम नवाज़ अली मोकल ते हुअण करे SHO बेरानी तंज़ीम वगण जमड़ाऊ कैनाल ते धरने वारे सां ॻाल्हियूं करे यकीन दहियानी ते रोड खोलायो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।